सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध में क़ौमी जागरता के हवाले से पंहिंजो अहम किरदार निभाए रही है। उन सिलसिले में मज़ाहिमती अदब के हवाले से, शायरी के हवाले से मंजूर मंगी अवां जी खिदमत में हाज़िर है ऐं ही प्रोग्राम पेश कर रहा है। उम्मीद है त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन के ॿुधंदड़नि खे ही प्रोग्राम तमाम घणो पसंद ईंदो। सब खां पहिरियां इहा शइ वाज़िब कंदो हलां त मां को कंहिं फ़लसफ़ियाना या मुदबराना अंदाज़ में कोन ॻाल्हाईंदुसि। जीअं आम सिंधी माण्हू पंहिंजो रवैये सां ॻाल्हाईंदो आहे ऐं आम ज़िंदगीअ में पंहिंजे घर में, पंहिंजे माहौल में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे पाड़े में जीअं ॻाल्हाईंदो आहे, अहिड़े ई सिलसिले सां ॻाल्हाइबो त जीअं हारी नारी मज़दूर पोरियत ॿारड़ा सम्झी सघनि। ऐं मक़सदु बि प्रोग्राम जो इहो ई हुजणु घुरिजे। कहिड़ो बि प्रोग्राम हुजे, अदबी हुजे, तालीमी हुजे, सियासी समाजी प्रोग्राम हुजे, त माण्हुनि जो ख़्यालु इहो हुजणु खपे त माण्हू सम्झनि, आवाम सम्झे, तॾहिं त जागरता पैदा थींदी ऐं माण्हुनि में तब्दीली ईंदी। इन हवाले सां का वॾी तमीद कोन ॿुधंदुसि। मज़ाहिमती अदब सिंध में पंहिंजे हिकिड़े हवाले सां वॾी अहमियत रखे थो। छो त पाकिस्तान जॾहिं वजूद में आयो, सिंध जे ऐं हिंदुस्तान जे जेको सिलसिले में हिकिड़ो माहौल जुड़ियो ऐं हितां लॾ पलाण थी सिंधी माण्हुनि जी, ऐं उनखां पोइ हिते जॾहिं हुकूमत जुड़ी वई ऐं जेको कुझु वियो वापरियो, इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे। उन सिलसिले में सिंधी माण्हूअ खे छा मिलियो, केतिरी सिंधी माण्हूअ खे कामयाबी मिली ऐं केतिरो पंहिंजे वसाइलनि ते, पंहिंजे सियासत ते, पंहिंजे इलाइक़े ते, पंहिंजे इलाइक़े जे हुदूद ते उनजी केतिरी दस्तरस रही आहे, इहो साम्हूं आहे, सभिनी जे आॾो आहे। इन सिलसिले में सिंध जे शाइरनि जेको किरदारु अदा कयो आहे, उन ते मां बाद में ईंदुसि। पहिरियां मां पंहिंजे सिंध जे सरवाण शाइर, जेको असांजी धरतीअ जो वॾो मुफ़क्किर, अदीब, शाइर ऐं हिन धरतीअ जो रूहानी रहबर तसवुर कयो थो वञे, शाह लतीफ़, उन जे बैत सां इहा शुरूआत कंदुसि त उहो मंज़िल ते रसंदो जेको हक़ीक़ी तौर ते, अमली तौर ते ज़िंदगीअ में ईंदो। बेटा ही सरकार थो चए त सदड़िया शराबनि जूं कोह पचारूं कनि, कात कलालनि कटिया मोटियो पोइ वञनि, पिकूं से पियनि सिरजनी जा सट में। हाणे इहो वॾो मैसेज आहे त सदड़िया जेके आहिनि, हवाली माण्हू जेके आहिनि, वॾे अरसे खां जेके ॻाल्हियूं कंदड़ माण्हू आहिनि या लॿाड़ू हणंदड़ माण्हू आहिनि, जेके ड्राड़ी माण्हू आहिनि, उहे ॻाल्हि थियनि था, उहे कुझु कोन कंदा। महबूब ऐं मंज़िल जेका आहे उन ताईं तॾहिं पहुची सघिबो
त जॾहिं उन गस खे वठिबो ऐं उन गस ते हलबो। बाक़ी जेकॾहिं रुॻो अहवाल कबा ऐं का अमली तौर ते जिदोजहद न कबी गुफ़्तगूअ जे लिहाज़ सां या प्रैक्टिकली लाइफ जे एतबार खां जेसि ताईं इंसानु अमल में न ईंदो तेसि ताईं असां का तब्दीली नथा आणे सघूं। शाह लतीफ़ धरती माता सां इश्क ऐं मुहबत खे अवलीन फ़र्ज़ु सम्झे थो ऐं इबादत सम्झे थो। तॾहिं त चए थो त साईं सदाई करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। भिटाईअ जी पंहिंजे धरतीअ सां कमिटमेंट, पंहिंजे माण्हुनि सां कमिटमेंट, पंहिंजे मारूड़नि सां कमिटमेंट ऐं मुहबत हुन जे शहर मां अयां थिए थी। आलमी नज़रियो रखंदे बि चवे थो त मुंहिंजा मौला तूं मुंहिंजे पहिरियों सिंध खे आबाद रख ऐं हुन सां गॾोगॾु पूरे आलम खे आबाद रख। त भिटाईअ बि पंहिंजे शहरनि में मज़ाहिमत कई आहे। ॿिए हंधि हिकिड़े हंधि चए थो त सॾु थियो साणेह जो उथी मंज़िल मां, वेल वञई थी वेसरा, हलणु तुंहिंजो हाण, कढणी नाहे कान, ॾारे विझ डूंगर खे। या ॿिए हंधि थो चए त पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पतंग चाहीं पाण खे त अची आग उजाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़िफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। चवे थो त जेकॾहिं परवानो पाण खे सम्झी थो ऐं हक़ीक़ी आशिक़ सम्झी थो ऐं मंज़िल जे तरफ़ वधण वारो असुलु इंसानु जेकॾहिं पाण खे सम्झी थो त जेको पचणो आहे, जेको मतो बीठो आहे, जेको जलाए रहियो आहे, जेको नुक़सानु करे रहियो आहे, उन्हीअ खे तूं बसम करे ॾेखार। उन घणनि खे पचाए छॾियो आहे पर इन खे तूं पचाए ॾेखार ऐं ॿिए ताईं बाबूर बि न पहुचे ऐं दाह बि न कर ऐं अहिड़े अंदाज़ में जेको आहे इन शइ खे भस्म करे छॾ, पोइ तोखे पतंग चई सघिजे थो पियो। या सॾे थो बीठो केतिरनि हंधनि ते त तूं अचु ऐं अची पंहिंजे धरतीअ जे लाइ कुझु कर। ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहण जी, मतां थियई ऊंदाह पोइ पेर न लही पीरीअ जो। त पीरी मंज़िल आहे ऐं उहा मंज़िल जेसि ताईं हासिलु नथी कजे तेसि ताईं जेकॾहिं वांदो वेही वक़्तु विञाइजे थो ऐं ॻाल्हियूं थिजे थो त क़ौमूं वञी पाताल में पवनि थियूं। सिंध गुज़िरियल 60-62 सालनि खां जंहिं कर्ब में मुब्तला आहे, जंहिं मुसीबत में मुब्तला आहे, जहिड़ीअ तरह उन जे वसीलनि जी लुटफुट थी रही आहे, जहिड़ीअ तरह असांजे मथां यलगार थी रही आहे ऐं असांजा जेके वसीला आहिनि ॿियनि जे कब्ज़े में आहिनि, असांखे सही तरीक़े सां रोज़गार कोन थो मिले ऐं असुली जेके धरतीअ जा धणी आहिनि ॻाल्हाइनि ई कोन था। जेके ॿाहिरां आयल माण्हू आहिनि उहे जिन जे लाइ मां ईअं चवां त रोज़ानो हिते रोल अचनि था, साण खयूं कशकोल अचनि था, रोज़ानो हिते रोल अचनि था, साण खयूं कशकोल अचनि था, केॾा सादा सूदा बणिजी चाढ़े मुंहं ते खोल अचनि था, रूप मटाए तोता बणिजी ॿोलण मिठड़ा ॿोल अचनि था, ॼाण हवा खां आदम विछड़ियो शैताननि जा टोल अचनि था, धरती दोज़ख थींदी हाणे माऊज़र पिस्तौल अचनि था, सुरंदा मुंहिंजे सिंधियड़नि ॾे ॾोलावा ॾुख ॾोल अचनि था, शो मंज़ूर पीओ था गांजो जागो हींअरे हौल अचनि था। त जेके धारिया माण्हू हिते धरतीअ ते आया आहिनि, ॿाहिरियूं क़ौमूं अची हिते आबाद थियूं आहिनि, उहे ओरिजिनल जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि खां वधीक पंहिंजो हक़ु जताइनि थियूं ऐं वधीक ॻाल्हाइनि थियूं ऐं असांखे असांजे शहरनि में दाख़िलाऊं कोन थियूं मिलनि पियूं। त हाणे इहो हिकिड़ो समाजी अलमियो आहे, वर्ल्ड लेवल जो मसइलो आहे ऐं दुनिया खे बि इन ते सोचणु खपे। पर जेके असां धरतीअ जा असुली धणी आहियूं उहे छा करे रहिया आहियूं? असां पंहिंजे माण्हुनि खे जेके आलिम अदीब उस्ताद दानिश्वर या सियासतदान आहियूं उहे छा करे रहिया आहिनि? उहे हक़ीक़ी तौर ते पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे रहिया आहिनि? के कोटा जे कढनि, आहे हिते मीर पीर जी कोटा, MPA वज़ीर जी कोटा, ॻाल्हि हिकिड़ी जा असुल कान्हे का, सा न हारीअ मज़दूर जी कोटा। हारी मज़दूर जो हाल हीणो लॻो पियो आहे, जेको महिनत कश तबिको आहे उहो तबाह पियो थिए ऐं असांजी सियासत कहिड़ो रंग अख़्तियार कयो आहे ऐं केॾांहुं वञी रहिया आहियूं ऐं वज़ीर मुशीर करे छा रहिया आहिनि। रहबर बि ॿुधुम राति वज़ारत वरिती, असांजे रहबरनि जा त हाल इहे आहिनि, वज़ारत ते विकामी था वञनि। रहबर बि ॿुधुम राति वज़ारत वरिती, लीडर खे न हीअ क़ौम थो नाणो घुरिजे, फोरूअ थे हयां खोड़ फरे बि नारा, हिते पेट बुखायल खे थो दाणो घुरिजे। त हाणे इन्हनि सभिनी शयुनि ते सोचणो पवंदो
त मज़ाहिमती शाइरी सिंध में छो थी रही आहे। आख़िर जेको सिंध जो सूफ़ी मंश इंसान आहे, जंहिं वटि अमुन जो हिकिड़ो वॾो मैसेज आहे, उहो मुज़ाहिमत जे लाइ माण्हुनि खे सॾे थो बीठो, चवे थो त हीअं कयो। आख़िर ईअं छो थो चवे? इन ते दुनिया वारनि खे या जेके मुल्क जूं ॿियूं इकाइयूं आहिनि उन्हनि खे सोचणो पवंदो। आख़िर सिंधी माण्हूअ खे कॾहिं हक़ पंहिंजा मिलंदा? तव्हां ॾिसो त असीं आज़ादीअ खां पोइ जेको पाकिस्तान वजूद में आयो, उनखां पोइ ॾिसो त सिंधी माण्हूअ सां जेको हशर थियो आहे, चूंडे चूंडे उनजे सियासी अॻवाननि खे कंहिंखे फांसीअ ते चाढ़ियो वियो, कंहिंखे गोलियूं हयूं वयूं। इहा आलम आश्कार ॻाल्हि आहे, उन्हनि जो कुझु कोन थियो। ऐं अहिड़े अंदाज़ में बेयारो मददगार थी उहे हिन पानी जहान मां हलिया विया, ऐं असां उन ते ख़ामोश तमाशाई आहियूं ऐं असां कुझु न करे सघिया आहियूं। ऐं उन्हनि जे लाइ छा कयो आहे? केस गुम थी वञनि, केसनि में का जान उन्हनि में कान्हे। जेकॾहिं को केस दाख़िल आहे बि सही असांजे लीडरनि जो, त उनजो हशर इहो आहे त को ॿुधण वारो आहे ई कोन, इंसाफ़ भले पए ई कोन थो। त जागरता इहा कीअं पैदा थींदी? असांजो माण्हू जेको आहे कीअं अॻिते ईंदो ऐं पंहिंजा हक़ कीअं वठंदो? असां हिकिड़े खिते में हिकिड़े इलाइक़े में पंहिंजो वजूद रखूं था सदियुनि खां। असांखे पंहिंजी धरती आहे, पंहिंजा वसीला आहिनि, असांखे पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, सकाफ़त आहे, उहा तबाह थींदी पई वञे। ऐं असां हिकिड़े ईअं खणी चऊं त ग़ुलामीअ वारे दौर में पिया वञूं, ऐं असांजो जेको हिकिड़ो असुलु जेको तशख़ुस आहे उहो डैमेज थी चुको आहे। उहो कीअं बहाल थींदो? भिटाईअ चवाणी त बाबा तव्हांखे ततीअ थधीअ कहिणो पवंदो। हाणे भिटाईअ खां पोइ बि केतिरनि ई असांजे ॿियनि मज़ाहिमती शाइरनि वॾी महिनत कई आहे ऐं क़ौम खे जाॻाइण जे लाइ घस ॾिना आहिनि। मां जेकॾहिं नाला खणणु वेहंदुसि त उन्हनि जो तादादु तमामु वॾो तादादु आहे। ऐं वरी जेके इलाही शाइर आहिनि हिन वक़्तु ज़िंदा आहिनि, उहे चवंदा त कंहिंजो नालो रहिजी वेंदो त चवंदा त मुंहिंजो नालो न खंयो वियो। मां कुझु शाइरनि जा शेर ज़रूरु पेश कंदुसि, पर इन खां अॻु में मां साइण आबदा परवीन जे आवाज़ में यूसुफ साईं जो हिकिड़ो कलाम आहे त गलीअ गलीअ ॻाए ॾियां 10,000, मांदा थियो न माण्हू आहे ईंदी मुंद मल्हार। इहो तव्हां ताईं पहुचायां थो। उमेद त हीउ कलाम तव्हांखे पसंदि ईंदो। इन खां पोइ वरी ॿीहर मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियां थो। गाए ॾियां 10,000, गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000, गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000। मांदा थियो न माण्हू, मांदा थियो न माण्हू, ईंदी मुंद मल्हार, ईंदी मुंद मल्हार। गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000, गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000। मांदा थियो न माण्हू, मांदा थियो न माण्हू, ईंदी मुंद मल्हार, ईंदी मुंद मल्हार। गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000, गलीअ गलीअ गाए ॾियां 10,000। दुख हिन देह तां, दुख हिन देह तां, दुख
दमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 मांदा थियो ना माण्हू मांदा थियो ना माण्हू ईंदी मुंदमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 ईंदी मुंदमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 मांदा थियो ना माण्हू मांदा थियो ना माण्हू ईंदी मुंदमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 लहंदा यूसुफ लोक ताला लहंदा यूसुफ लोक ताला हो लहंदा यूसुफ लोक ताला अणमाया आज़ार वो यार अणमाया आज़ार वो यार ईंदी मुंदमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 मांदा थियो ना माण्हू ओ मांदा थियो ना माण्हू ईंदी मुंदमदार ईंदी मुंदमदार गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 गली गली गाए जा 10,000 यूसुफ साईं जे इन कलाम खां पोइ यकीनन ही कलाम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदे चवां थो त जॾहिं भिटाई पंहिंजे दौर में ई उन वक़्तु बि को सिंधी माण्हुनि जे मथां एॾो अन्याय हुयो एॾो ज़ुल्म हुयो जो भिटाई सरकार जॾहिं महसूसु थो करे त माना मुंहिंजे माण्हुनि सां कहिड़े क़िस्म जो वैल थी रहियो आहे त लिखे थो पंहिंजे शहर में हिकिड़े तो चए थो त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी वञनि वण ॿरी ओभड़ उभरे कीन की। हाणे चए थो त जेको कुझु मां ॼातो आहे जेको कुझु भिटाई थो चए जेको मां ॾिसी रहियो आहियां महसूसु करे रहियो आहियां जेको मुंहिंजो हाल आहे जेकॾहिं मां हितां भरी न भरी वॾी ॻाल्हि आहे मां हिकिड़ी ज़री जेकॾहिं ज़ाहिर कयां त जेके झंग जा जानवर आहिनि मिरूं चइबो आहे झंग जे जानवरनि खे हैवाननि खे उहे ख़ामोश थी वञनि
माठ में अची वञनि, हैरत में अची वञनि ऐं सुन थी वञनि। भिटाई सरकार थो चए ऐं पोइ थो चए त ॾूंगर ॾरी पवनि। ॾूंगर चइबो आहे जबलनि जे सिलसिले खे, ऐं उहे जॾहिं ॾरंदा त पोइ छा थींदो त उतां हिकिड़ो पाणीअ टाइप पाणीअ वांगुरु हिकिड़ो लाओ निकिरंदो आहे जेको वहंदो, ऐं उहो एॾो हूंदो आहे जेको वण त साड़े छॾींदो आहे, ॿूटा त साड़े छॾींदो आहे, पर धरतीअ खे बि भस्म करे छॾींदो आहे। जो चए थो त वञनि वण ॿरी, सलो साओ ई न थिए, धरतीअ ते का शइ बचे ई कान। भिटाई सरकार थो चए त उन वक़्तु बि को एॾो करब, एॾी का मुसीबत पंहिंजे क़ौम सां ॾिसे थो। या ॿियनि थो चए त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़बान, हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़बान, लॻे माठ मिरुन खे रसे सूर शबान, टाकर टिके कान, जबल सभु जली वञे। चए थो त जेकॾहिं मां हीअ हक़ीक़त ॿुधायां त चए थो जेको धनार आहे धण जो, उनजो जिगर फाटी पवे ऐं उहो बयानु करे ई न सघे, ऐं हैवान त पंहिंजे जाइ ते, पर जेको धण जो धणी आहे उनजी कैफ़ियत अहिड़ी हुजे जेका बयान खां ॿाहिरि हुजे। चए थो त एॾो ज़ुल्म जो टाकर टिके कान की टाकर जेके चइबो आहे टकरनि जो सिलसिलो, चए थो उहा टिके ई कोन, ज़लज़लो अची वञे ऐं हीअ धरती जेका आहे सा जली वञे, या हिकिड़ो अहिड़ो को भूचाल अची वञे जो कुझु रहे ई कोन। जेको कुझु मां ॼाणां थो, जेको कुझु मुंहिंजे क़ौम सां थी रहियो आहे, इहो भिटाई सरकार पंहिंजे शहर में थो चए। हीअ त असांजे सिंध जे अज़ीम मुफ़क्र जा ख़्याल आहिनि। उनखां पोइ असांजो मज़ाहिमत जो वॾो नालो शेख अयाज़ पंहिंजे हिकिड़े शहर में सिंधी माण्हुनि खे, पंहिंजे क़ौम खे जॾहिं ॾिसे थो त सूरनि में आहे, आहंजनि ईज़ावनि में आहे, त पोइ हू चए थो त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, खणंदो केरु मयारो यार। हाणे इहा मज़ाहिमत आहे सिधी साईं अयाज़ जी, सिधी मज़ाहिमत आहे। चए थो त जेकॾहिं हीउ ज़ुल्म आहे त असीं मैदान कंदासीं, ऐं कहिड़ो माण्हू आहे उहो जो सिर न ॾींदो, ॿिए हंधि पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि खे सॾींदे, पंहिंजे धरतीअ जे सूरमनि खे सॾींदे, कंहिं सूरमे खे सलाह ॾींदे ऐं दिलिजाए ॾींदे चए थो त जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर माण्हूअ जो वेसाह न वेंदो। अयाज़ उन अंदाज़ में सॾे पंहिंजे धरतीअ जे सपूत खे थो चए त तूं विढ़ंदे जेकॾहिं मूंखे यकीन आहे त तोखे मारियो बि वेंदो, पर तुंहिंजो नाम निशान मिटायो वेंदो, पर इहो यकीन कर तुंहिंजी इहा कुर्बानी रंग लाहींदी। ऐं उन सां छा थींदो त इंसाननि में हिकिड़ो वेसाह ईंदो, ऐं उहो वेसाह जेको आहे अॻिते वधंदो ऐं इनकलाब जे तरफ़ हिकिड़ा रुख ॾींदो, ऐं इंसाननि में हिकिड़ी इनकलाबी तब्दीली ईंदी। तंहिंजे करे मुंहिंजे धरतीअ जा सूरमा तूं विढ़। अयाज़ खां अलावा सिंध जा ॿिया बि वॾा नाला आहिनि, जिन में असांजे धरतीअ जो हिकिड़ो निरालो शाइर, अवामी शाइर, जंहिंसां बालक ॿुढा पोड़ा पका सभु प्यार कनि था, उस्ताद बुखारी। उहो त ईअं थो चए पियो त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। उहो बि पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि थो करे, सिंध माता जी ॻाल्हि थो करे। ऐं माउ जे लाइ ईअं बि चए थो त कंवल गुल मां कोको न थींदो न थींदो, बुखारीअ खां धोको न थींदो न थींदो, मल्हाए न जो थञ डीजल जी लोको, उन्हीअ जहिड़ो थोको न थींदो न थींदो। त अयाज़ खां पोइ हिकिड़ो सिलसिलो आहे। उस्ताद थो चए त कंवल गुल जेको आहे उनजी पाड़ ई पाणीअ ते हूंदी आहे, ऐं पाणीअ में हूंदो आहे, ऐं उन मां त नुक़सानु थी ई कोन थो सघे, ऐं बुखारीअ खां त धोको थी नथो सघे। ऐं उन्हनि शाइरनि अदीबनि लेखकनि ऐं ॾाहनि खे थो चए त तव्हां जेके माणक मटायो था मठ ते, तव्हां उन्हनि खे सलाह ॾींदो थो चए पियो त जेको उहो थोको आहे जेको जीजल जी थञ नथो मल्हाए, माउ खे आंजनि में थो ॾिसे, माउ जा बचड़ा मारू मारू आंजनि ईज़ाउनि में आहिनि, पर उन्हनि जे लाइ हक़ीक़ी तौर ते अमली तौर ते किरदारु अदा नथो करे, ऐं पंहिंजा हिकिड़ा उलू सिधा थो करे, या पंहिंजा हिकिड़ा कम कंदो थो अचे, ऐं क़ौम खे विसारे करे ऐं चए थो त बाबा मां छा थो करे सघां। ईअं बि वरी उनखे सलाह ॾींदे चए थो, जॾहिं बुखारीअ खे उन दौर में चयो थो वञे त बाबा बुखारी तूं हीउ छा करे रहियो आहीं, ऐं तूं अकेलो माण्हू आहीं बाबा, हीउ कमु न कर। त चए थो
त मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आं। ॾिसो न त हुनजी मज़ाहिमत शाइरीअ में कहिड़ी कमाल जी पेश थो करे त मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आं। चयोमांसि त ज़िंदगी मौत ॿिवाटो आहे उते बीठो आं। वाह भुणकियो त इहो मोड़ भयानक का हटी वञ, छो हटां आउं किरोड़नि सां कठे बीठो आं। अकेलो बीठो आहे मैदान अमल में उस्ताद बुखारी, पर जॾहिं हुन सां अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू थिए थी, यकीनन हिन धरतीअ जो स्कॉलर हो, अदीब हो, उस्ताद हो, उन सां ज़रूरु अहिड़ा रवैया अख़्तियार कया विया हूंदा। तॾहिं त उन लिखियो त जेको तारीख़ जो तसलसल आहे, जेके बि अज़ीम आदर्शी इंसान गुज़रिया आहिनि जिन अमली तौर ते क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे हुन पढ़ियो हो। चए थो उहे मूंसां गॾु आहिनि, मूंखां तारीख़ पुछे थी, उहे बीठा आहिनि मुंहिंजे मथां, मां छो हटां, मां किरोड़नि सां कठे बीठो आहियां। इहे नज़रिया, इहे सोचूं, इहा फिलासफ़ी सॼी मूंसां गॾु आहे। त बुखारी पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जे लाइ ॿिए हंधि हीअं बि चए थो त हीअ फूक सनी। ॾिसो न, क़ौम खे जाॻाइण जे लाइ शाइर पंहिंजे रूह सां ॻाल्हि कंदो आहे। चए थो त हीअ फूक सनी, हीर खां ओथर खां तिखी आहे। फूक खे ओथर सां ॾिए थो तशबीह। बज़ाहिर त फूक जो कोन्हे, पर हुनजो ईमान ॾिसो शाइर जो, पंहिंजे क़ौम खे जाॻाइण जे लाइ, माण्हुनि खे उथारण जे लाइ चए थो त हीअ फूक सनी, हीर खां ओथर खां तिखी आहे। हीअ कूक सनी वार खां खंजर खां तिखी आहे। वहमनि जे मुक़ामनि में सुती पई आहे मगर जे, हीअ क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। त हुनजो ईमान, अटल इरादो पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, या जॾहिं ॾिसे थो त पंहिंजे को कुड़म कबीले मां, हिन धरतीअ जे माण्हुनि मां को अहिड़ो कमु थो करे जेको चनेसर थो बणिजे, जेको इलावल दीन सां मिली हिन धरतीअ खे विकिणणु थो चाहे, सौदो करणु थो चाहे, त उन्हनि जे पंहिंजे माण्हुनि खे थो चए सॾींदे बुखारी उनजे मज़ाहिमत ॾिसो, छो त हीउ प्रोग्राम मज़ाहिमती आहे, उन हवाले सां अहिड़ियूं ॻाल्हियूं करणियूं पवनि थियूं। त चए थो त हू अथव बोतो भरे चहबुक हणोसि, हू अथव बोतो भरे चहबुक हणोसि, दोस्तो मिटीअ जा मुंहं में बुक हणोसि, देश जे गद्दार खे बख़्शो मतां, घटि में घटि हिकिड़ो भुॼो, हिकु थुक हणोसि। त केसि ताईं हिकिड़ो मज़ाहिमती शाइर हलियो थो वञे ऐं केतिरी उन हिकिड़े अमुन जो प्रचारक कंदड़ शाइर खे ॾुख थो थिए पंहिंजे क़ौम जो, त इहो जेको तव्हां सां ज़ुल्म करे रहियो आहे, इहो कुझु बि नथो करे सघे। ऐं सिंधी माण्हू, तूं उथी, इहो बोतो आहे, इहो वारीअ जो ठुल आहे, इनखे छड़ो चहबुक हण त ड्रही पवंदो। जेकॾहिं ॿियो कुझु नथो करे सघीं त हिन खां एॾी शदीद नफ़रत कर। या ॿियनि चवे थो त रिंदनि जो इहो बहस त बेहोश न थी वियो। हाणे पंहिंजे माण्हूअ खे ॾिसो केॾे अंदाज़ में सम्झाए थो त रिंदनि जो इहो बहस त बेहोश न थी वियो, मैखाने जी आहे रस्म त बाहोश न थी वियो, साकीअ जे नए नाज़ मुझायो मूंखे, आवाज़ न कर रोब न ख़ामोश न थी वियो। हाणे हिन जी फिलासफ़ी आहे त तूं पंहिंजो कमु जारी रख ऐं रोइणो बि नाहे, दांह बि करणी नाहे ऐं अजाई ॻाल्हियुनि में वञिणो ई नाहे। हीउ काइनात जो जेको हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे, उन में उन ॻाल्हि खे सम्झी वाक़ुफ़ु थी हलणो आहे। जीअं भिटाई चई इहो त वाक़ुफ़ु थी विसाए। त बुखारी हिकिड़ो सिंध जो अहिड़ो निरालो शाइर आहे जंहिं प्यार मुहबत जा अलाए केतिरा गीत चया आहिनि। जेकॾहिं हुनजे मुहबत जो को गीत चवंदासीं या को चौसठो पढ़ंदासीं त उते मां तव्हांखे हिकिड़ो चौसठो नमूने तौरु ॿुधायां। चए थो त प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे, खोड़ सदमा ॾिनई ही त सदमो न ॾे, छॾ त शोखीअ जे कंडनि मां गुज़री वञा, मुर्की मुर्की चंबेलीअ जो लोड़ो न ॾे। त बुखारी हिकिड़ो सिंध जो चंचल शाइर आहे, दादलो शाइर आहे। उन खां पोइ असांजा ॿिया बि वॾा शाइर आहिनि। या असांजो हिकिड़ो शाइर आहे मुंशी इब्राहिम। मुंशी इब्राहिम पंहिंजे हिकिड़े शहर में थो चए त मज़ाहिमत हुनजी ॾिसो त चए थो त जंग 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 आहे, मुंहिंजी तोसां जंग आहे, पलीद पेर कर परे, हीअ धरती मुंहिंजो नंग आहे। धरती माता खे नंग थो सम्झे ऐं जेको पंहिंजे दड़ीअ दंग ऐं नंग ते सिर नथो ॾे, उन खे सिंध में माण्हू ई न सम्झो वेंदो आहे, उनजी गैरत ते आङुर खई वेंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं ॾिसजे त धरती ऐं दंग उन्हनि ते को नज़र विझूं वेठो आहे ऐं असांजो जा जेके झुगा जलाया वञनि था या ॻोठ ड्राथा वञनि था। मौजूदा सिंध जी सूरत हाल ॾिसो त छा पियो वहे वापरे, ॻोठ ग़रीबनि खे उथारियो थो वञे, उहे लीज़ ते खयां था वञनि। ऐं इहे शयूं हाणे इन पैराए में असांजे सिंध जे वॾे मुज़ाहिमती ॿिए शाइर चयो आहे सरकच सिंधीअ, जॾहिं उहो ॾिसे थो त उहो बि
त चए थो त झुगी असांजी कखनि पननि जी नज़र उन में बि दुश्मननि जी लिकी लिकी विया वकोड़े वेरी कखनि ते कोसी रखी विया केरी दुखी दुखी सां ॿरी पई आहे उमंग दिलि जी ॾरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे करब ॾिसो मुसीबत ॾिसो शाइर जो अंदरि ऐं ज़बान रत सां भरियो पियो आहे या अञा वधीक चवे थो त हुजे को लम्हो थिए न गम को हुजे महीनो सड़े न सीनो न साल जो को सवाल आहे समूरो जीवन वबाल आहे सॼी हयाती खरी पई आहे उमंग दिलि जी ॾरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे चए थो को सिंध ते को हिकिड़ो लम्हो हुजे सिंधी माण्हुनि सां हिकिड़े लम्हे जो वेल हुजे हिकिड़े मिंट जो हुजे घड़ीअ सात पहर जो हुजे को ॾींहं जो हुजे को हिकिड़े महीने जो हुजे या साल जो हुजे बि बर्दाश्त कजे हिते त असांजी सॼी हयाती अज़ाब आहे हीअ असांजे मोन जे दड़े जे मिटीअ जो शाइर आहे सरकच सिंधी जंहिंजा इहे ख़्याल आहिनि मज़ाहिमत जे हवाले सां शाइरनि जा शेर ज़रूरु पेश कंदुसि पर इन खां अॻु में मां हिकिड़ो कलाम आहे तव्हां ताईं पहुचायां थो उमेद त हीउ कलाम तव्हांखे पसंदि ईंदो इन खां पोइ वरी ॿीहर मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियां थो केरो असांजा सूर सजेड़े केरो असांजा सूर सजेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरो असांजा सूर सजेड़े केरो असांजा सूर सजेड़े दिल धकजी पई मेड़े बाहे बभर में भड़कूं था प्या मानुन लेके मुरकूं था प्या बाहे बभर में भड़कूं था प्या बाहे बभर में भड़कूं था प्या आए से को याऊं उडेड़े हाइड से वो याऊं उडेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरो असांजा लोचूं जनखे लोलियूं ॾींदियूं बुझड़ियूं ॼणतियूं भीड़ूं ॾींदियूं लोचूं जनखे लोलियूं ॾींदियूं बुझड़ियूं ॼणतियूं भीड़ूं ॾींदियूं बुझड़ियूं ॼणतियूं भीड़ूं ॾींदियूं सेकीअ सुम्हंदा पेर घेड़े
से कीअं सुम्हंदा पेर ढिघेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरु असांजा इश्क करण को ऐश तना है सूर्य असल जनो सेज तना है इश्क करण को ऐश तना है सूर्य असल जनो सेज तना है सूर्य असल जनो सेज तना है नेड़े नेड़े नी हूँ नेजा नेड़े नेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरु असांजा महबूबाणी महफिल मेलो हाण मिलियो थई वारो वेलो महबूबाणी महफिल मेलो हाण मिलियो थई वारो वेलो हाण मिलियो थई वारो वेलो नीहूं बिनेड़े सूह बिसाम नीहूं बिनेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरु असांजा सूरस हेड़े केरु असांजा सूरस हेड़े दिल धकजी पई मेड़े मेड़े केरु असांजा यकीनन ही कलाम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां हिकिड़े पंहिंजो हिकिड़ो गज़ल तव्हां दोस्तनि जे आॾो ज़रूरु पेश कंदुसि त चओ तरफ़ हाणे बरपा हशर थो ॾिसां सिंध जो सुञ हर हिकु नगर थो ॾिसां कुझु कलमकार का कहल कर क़ौम ते छो त धरतीअ धणी दर बदर थो ॾिसां काल कींझर में कुॾंदा हुआ जे कठे सभु विढ़ियल पाण में से वगर थो ॾिसां ही ज़ुल्म आहे सरासर वॾो वैल आहे गंदगीअ में गुलनि जो गुज़र थो ॾिसां ज़िंदगीअ जे मसइलनि जो हल पेश कर तुंहिंजे लिखणीअ में लेखक कटर थो ॾिसां तुंहिंजी तरक़ी पसंदी वई लीका लंघे तो मथां वहशतुनि जो असर थो ॾिसां जिन कुठा काल कूंधर ऐं असमत लुटी पोइ बि तुंहिंजा से नूरे नज़र थो ॾिसां सच ॿुधी रतु छॾे छो वञई थो भला तुंहिंजे चहिरे ते अहिड़ो पघर थो ॾिसां। घटि में घटि जेके असांजा कलमकार आहिनि असांजा लेखक आहिनि अदीब आहिनि मुफ़क्किर ऐं दानिश्वर आहिनि सहाफ़ी आहिनि जॾहिं गैर सां कुले में मिलाए वेही उन्हनि सां मुहबतुनि वारे अंदाज़ में हिकिड़ो सिलसिलो रखनि था ऐं पंहिंजे सेंट्रल आइडिया खे जेको धरतीअ जे आज़ादीअ जो या सिंधी माण्हुनि जे आज़ादीअ जो हिकिड़ो ख़्यालु आहे उनखे वेही धुंधलो कनि था त उन ते ॾाढो ॾुख थिए थो ऐं हैरानगी बि थिए थी त ही माण्हू जेके असांजे पंहिंजे धरतीअ जा माण्हू आहिनि उहे छा करे रहिया आहिनि ऐं असांखे हाणे इन्हनि ॻाल्हियुनि मां बि निकिरणो पवंदो
जेके असांजो मौजूदु जेको अदब सिरजी रहियो आहे उन में कुझु अहिड़ा दलाल टाइप बि लेखक आहिनि जेके अहिड़े क़िस्म जो मैसेज था ॾियनि त माण्हुनि खे डाइवर्ट कीअं कजे ॿिए रुख जे तरफ़, ऐं उन्हनि में या उन्हनि जी उहा कम इल्मी चइजे या उन्हनि वटि एतिरो इल्मु कोन्हे जो मुदे ख़ारिज ॻाल्हियूं कनि था, ऐं मुदे ख़ारिज ॻाल्हियूं करण में सिंधी माण्हू जेको आहे सो वञी पाताल में पियो आहे, ऐं उन्हनि खे अञा धागनि फीणनि ऐं पीर परस्तियुनि ऐं खोड़ अहिड़ियूं शयूं भोपनि जिननि ऐं इन्हनि जे पोयां माण्हुनि जे पोयां लाहे छॾियो आहे, ऐं जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे त सिंधी माण्हू ॾींहों ॾींहुं पाताल में थींदो पियो वञे। हीउ इंटरनेट जो दौरु आहे, उन हवाले सां मां ही हिकिड़ो नज़म पेश थो कयां पियो, उमेद त सामईन खे ॿुधंदड़नि खे वधीक पसंदि ईंदो। ही हाय इंटरनेट जे हिन दौर में ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि जो जेको अलमियो मां ॾिसी रहियो आहियां, छो त मां बि हिन धरतीअ जो हिकिड़ो नंढिड़ो पितकिड़ो शाइरु आहियां, ऐं मूं वटि बि हिकिड़ा अहसास उद्दमा ऐं जज़्बा आहिनि, ऐं हिन प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे ज़रूरु दिलि चवंदी त मां पंहिंजी बि ॻाल्हि, पंहिंजो फ़िक्रु या पंहिंजी सोच जेका मां सदियुनि खां जेके इंसान आहिनि उन्हनि खां ई हासिलु कई आहे उनखे पंहिंजे अंदाज़ में पेश कयां। हाय इंटरनेट जे हिन दौर में अॼु बि आदम जो बचो हैवान आहे, कीअं मञा अॻिते वधियो इंसान आहे, जंहिं कयो पंहिंजो वॾो नुक़सानु आहे, हा संदसि इन सोच ते अरमान आहे। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में अॼु बि जिनड़ो थो वठे इंसान खे, मोमिननि जे जस हुजे ईमान खे, वाह जो सम्झो अथऊं फरमान खे, शर्म थो हाणे अचे शैतान खे। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में अॼु बि आहे इंसान काबू कोट में, दीन दौलत ऐं धर्म जे ओट में, चोट खाए थो सदाई चोट में, आज पेजे आ अञा ॻण ॻोत में। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में छा त पई तशरीह थिए ईमान जी, कुल किताबनि साण गॾु क़ुरान जी, सुध न काई दर्द जी दरमान जी, कल फेराए छॾियऊं इंसान जी। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में अॼु बि फूकूं फीणा ढारा आम जाम, ऐं सॻा ॻिचियुनि में ॻारा आम जाम, माण्हू मोगा ऐं मुंझारा आम जाम, मुला पंडित पीर प्यारा आम जाम। हाय इंटरनेट जे हिन दौर में बुख बीमारी ऐं बदहाली ॾिसो, हर कंहिं जी आहे अख आली ॾिसो, प्यार मोहबत जी बि पैमाली ॾिसो, ना अहल हिन दौर जा वाली ॾिसो। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में अॼु बि औरत माउ थी कारी थिए, कीअं त थी कतलाम वेचारी थिए, हूअ त थी अल्लाह खे प्यारी थिए, बेवकूफ़नि लाइ थी ख्वारी थिए। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में कोन आदम जो बचो कारो थिए, इन रस्म जो शाल मेसारो थिए, ख़तम ही मंज़ूर मुंझारो थिए, सूंह छल संसार ही सारो थिए। हाय इंटरनेट जे हिन दौर में, हाय इंटरनेट जे हिन दौर में किथे किथे असांजा दोस्त के अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कनि था त उन्हनि मां जिन मां कंहिं बि क़िस्म जो खड़तेल निकिरणो कोन्हे, सभु कमु पाण खे करिणो आहे। लैसल इंसान इला मां सा, जेका जेतिरी तूं कोशिशि कंदे ओतिरो ई तोखे फ़ाइदो थींदो या मिलंदो। असां के ॻाल्हियूं अहिड़ियूं बि कयूं था जो आसरनि ते था रहूं, ॿिए जे न सहारे ते जीअण था चाहियूं, कंहिं ते न असां बार थियण था चाहियूं, ख़ैरात में शरबत न मिठो खीर खपे, भायूं था इहो ज़हर न पीअण था चाहियूं। असां माण्हुनि खे हिन सदीअ में इहो ज़रूरु सोचणो पवंदो त जो सिंधी जाते आहे हारी आहे त सही तरीक़े सां सचाईअ सां हारप करे, मज़दूर आहे त सही तरीक़े सां पंहिंजी मज़दूरी करे, उस्ताद आहे त जंहिं मक़सद जे लाइ रखियो वियो आहे पहिरियों उते सचो थी, इंजीनियर आहे डॉक्टर आहे, अहिड़ीअ तरह ज़िंदगीअ जे ॿियनि शोभनि सां तालुक़ु रखंदड़ जेके बि सिंधी माण्हू आहिनि उहे पंहिंजे वजूद में ॾिसनि, वजूद में ॾिसी इंसान अॻिते वधंदो त कामयाबी मिलंदी। जिते बि आहे अमली तरह सचाईअ सां किरदारु करे अदा कंदो किरदारु सचाईअ सां, जेकॾहिं त यकीनी तौर ते सिंधी माण्हुनि खे का वाट मिलंदी ऐं पाण ॾे ॾिसी ॿियनि ते आङुर खणण खां अॻु में पाण ॾे ॾिसबो आहे। छो त मां हिकिड़े हंधि लिखियो आहे
त गिरेबां चाक जे ॿियनि जो कयां थो त पंहिंजो पाण ॾे ॾिसणो पवे थो, तके तोरे न जेका ॻाल्हि कयां थो त पोइ हर लफ़्ज़ ते झुकणो पवे थो। ॿिए हंधि मां हिकिड़ी शइ लिखी आहे, उन हवाले सां वरी थोरी तशरीह करणु तमामु ज़रूरी थो सम्झां। उहा इहा आहे त जेकॾहिं हर को चए त मां लीडर आहियां, हर कोई चवे, हक़ु आहे हर कंहिंखे भली चवे, पर उहा ख़ुशूसियत त रखे न। मां सम्झां थो त हर फैमिलीअ जो जेको वॾो आहे उहो पंहिंजे क़बीले जो, पंहिंजे क़ौम जो लीडर आहे, पर उन में उहा ख़ुशूसियत पैदा करणु खपे। ख़ासि तौर ते जेके असांजा सियासी रहबर आहिनि, सियासी अॻवान आहिनि, उहे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि, उहे नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि ते न विकामनि। हिकिड़े हंधि मूं लिखियो त बंगले ऐं इमारत जी ज़रूरत आहे, शोहरत ऐं वज़ारत जी ज़रूरत आहे, पोइ छा बि खणी सिंध जे माण्हुनि सां थिए, लीडर खे तजारत जी ज़रूरत आहे। या ॿिए हंधि मूं लिखियो त जंहिं क़ौम जा अॻवान विकामी वेंदा, अहसास ग़रीबनि जा उॾामी वेंदा, मंज़िल जे तरफ़ केरु पोइ काहे हलंदो, राहुनि जा सभु चिराग विसामी वेंदा। त दोस्तो, तव्हांजे किरदार जे करे, असांजे किरदार जे करे असां ॾाढा सुहिणा मुंहं बनाए, सुठा कपिड़ा पाए, ॾाढा ॿाहिरि माण्हुनि सां सुहिणनि लफ़्ज़नि में मुखातिब थी उते ॻाल्हियूं करे ऐं अमली तौर ते असां कुझु बि न हुजूं। असां पंहिंजो जाते रखिया विया आहियूं। जेकॾहिं मां उस्ताद आहियां किथे त उते पढ़ायां ई कोन, उते फ़र्ज़ शुनासी मूं में हुजे ई कोन, ऐं मां पंहिंजी डिटेलमेंट किथे कराए वॾा मज़ा माणींदो वठां, मूंखे को हक़ु नथो पहुचे त कंहिं मीडिया ते वेही किथे वेही ऐं ॻाल्हायां ऐं मथे खोरी कयां। छा थींदो इन सां त निराशाई थींदी माण्हुनि में। जेके मुंहिंजे इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे ॾिसंदा त चवंदा त बाबा हीउ माण्हू पाण छा आहे, पाण कहिड़ो कौल ऐं फ़ैल, हिन जो जेको कौल ऐं फ़ैल आहे, जंहिं माण्हूअ जो कौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे, मां सम्झां थो उन माण्हूअ जी ॻाल्हि कोई कोन ॿुधंदो आहे। त इन्हनि अजाइनि लॿारुनि खां बहितर आहे अचो त थोरो ई सही पर अमली तौर ते किरदारु अदा कयूं। सिंधी माण्हुनि खे जेकॾहिं अॻिते वठी अचिणो आहे ऐं जदीद दौर जे दुनिया सां मिलाइणो आहे ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजा वसाइल, पंहिंजे धरतीअ जा हक़ ॾियारणा आहिनि, त पोइ असांखे बाज़ाब्ता तौर ते अमली किरदारु अदा करिणो पवंदो। या मां ॿिए हंधि हिकिड़े हंधि लिखियो त असां जेको आसरनि ते रहूं था त को वली, को पीर ईंदो, या को उतार ईंदो, या को बुज़ुर्ग जंहिंजी क़बर ते हली असां दुआ घुरंदासीं त उन सां का असांजी निजात थींदी, ईअं कोन थींदो। असांखे पंहिंजो अमली किरदारु अदा करिणो पवंदो ऐं अमल खां सवाइ जेको इंसानु आहे का बि मंज़िल नथो माणे सघे। तंहिंजे करे मूं हिकिड़े नज़्म में लिखियो आहे त केरु मोमिन ऐं केरु आहे काफ़र। नई दुनिया नओं समाज ठाहियां थो, नई दुनिया नओं समाज ठाहियां थो, अॼु जा लातो मनात ड्राहियां थो, ज़ात ते ॾात हूंदी आहे छा, ज़ात ते ॾात हूंदी आहे छा, फ़र्क़ु रंग नस्ल जा मिटायां थो, छो लिखां आऊं कंहिंजे शुजरे ते, जेल मां जिंद अॼु छॾायां थो, जंहिंजो बस अमल खीर जहिड़ो आहे, अहिड़े इंसान खे पढ़ायां थो, जंहिंजो बस अमल खीर जहिड़ो आहे, अहिड़े इंसान खे पढ़ायां थो, सजदो मुंहिंजे मिटीअ खे थियो आहे, मां बि आदम पियो सॾायां थो, केरु मोमिन ऐं केरु आहे काफ़र, बहस इन में पवणु न चाहियां थो, दीन मज़हब ऐं माणपोश आहे, दीद वारनि खे दग ॿुधायां थो, मूं में मौजूदु मुंहिंजो रब आहे, अर्श ऐं फ़र्श ख़ुदि खे भायां थो, नाव मंज़ूर अली माउ रखियो, नाव मंज़ूर अली माउ रखियो, माउ जी थञ पियो मल्हायां थो। माउ, असली माउ जेका मुंहिंजे तुंहिंजे असांजे सभिनी जी माउ आहे, उहा धरती माता आहे। ऐं धरती माता जे लाइ ईअं चवंदुसि त सिंधु आहे माउ पीउ जीउ जिगर, सिंधु आहे माउ पीउ जीउ जिगर, भर झले भाउ वीर जहिड़ी आहे, माखीअ मिस्रीअ अंजीर जहिड़ी आहे, सिंधु लाहद अमीर जहिड़ी आहे, हिन जी ख़ुशबू आहे तन में, हिन जी ख़ुशबू आहे तन मन में, सिंधु अतुर अंबीर जहिड़ी आहे, सिंधु मुक़द्दिस ख़मीर लाफानी, सिंधु मुक़द्दिस ख़मीर लाफानी, सुबुह जे पाक हीर जहिड़ी आहे, सचु आहे सिंधु अॼु ग़ुलाम आहे, सिंधु ज़ख़्मी असीर जहिड़ी आहे, कल्ह जा ॾातार हुई ॾेहनि जो, कल्ह जा ॾातार हुई ॾेहनि जो, अॼु छो पेनूअ फ़क़ीर जहिड़ी आहे, हिन जे रग रग
हिन जी रग रग सफ़ा रधी वई आहे, सिंध जी रग रग सफ़ा रधी वई आहे, कंहिं लुटियल राहगीर जहिड़ी आहे, ॻाल्हि मंज़ूर जा कयां थो मां, सा पथर ते लकीर जहिड़ी आहे, ज़ेर ज़बर ऐं पेश नुक़्ते सां सिज वांगुरु आहे, खीर जहिड़ी आहे, सिंध आहे माउ पीउ जीउ जिगर भरजले भाव वीर जहिड़ी आहे। त सिंध असांजो ईमान आहे, सिंध असांजी माउ आहे, ऐं पंहिंजे माउ जी तव्हां जेतिरी तारीफ़ करे सघो था कयो, ऐं हिकु सोच ज़रूरु रखो, ऐं उन सोच खे छॾ सोच ग़ुलामनि जहिड़ी, छा करणु थो आख़िर चाहीं, छॾ सोच ग़ुलामनि जहिड़ी, छा करणु थो आख़िर चाहीं, छा सिंध जो पुटु तूं नाहीं, छो ज़हन खे ज़ंग लॻो थी, ॼण ज़हर जो ॾंग लॻो थी। चयमि त छॾ सोच ग़ुलामनि जहिड़ी, छा करणु थो आख़िर चाहीं, छा सिंध जो पुटु तूं नाहीं, छो ज़हन खे ज़ंग लॻो थी, ॼण ज़हर जो ॾंग लॻो थी, वहमनि में वकोड़ियल आहीं, सदियुनि खां निपोड़ियल आहीं, छो हैरत तो में नाहे, छो हैरत तो में नाहे, छो गैरत तो में नाहे, जो माउ जी थञ मल्हाई, सिंध जिंद आज़ादु कराई, छॾ सोच ग़ुलामनि जहिड़ी, चुपचाप मुक़ामनि जहिड़ी, छा करणु थो आख़िर चाहीं, छा सिंध जो पुटु तूं नाहीं, छा सिंध जो पुटु तूं नाहीं। त सिंध माउ आहे, ऐं माउ जे लाइ मज़ाहिमत करणु, जेको पंहिंजे माउ जे लाइ सुर ॾेई सुरहो थिए थो, उन खां वधीक ॿी का बि इबादत नाहे, को बि अमल नाहे। ऐं सिंध माउ जे लाइ जेको कुझु करिणो आहे उन में पोइ ते पेर करिणो ई नाहे, हवाली थियणो ई नाहे, मवाली थियणो ई नाहे, थियणो ई नाहे मवाली, हवाली ऐं मवाली न थियो, ही दौरु उहो न अथव, ही दौरु अमल जो अथव। जेकॾहिं अमल तव्हां न कयो ऐं छड़ो ॻाल्हियूं कंदा रहियो, ॻाल्हियुनि जा गहीर थियो, ऐं शाइरी बि अहिड़ी कयो, अदब बि अहिड़ो सिरजो जंहिंमें मज़ाहिमत हुजे, घणो कुझु इश्क ते बि लिखियो आहे, मुश्क ते बि लिखियो आहे। इश्क जे लाइ बुखारी चयो त मूं नंढे हूंदे ॿुधी तुंहिंजी वॾी साराह इश्क, पर जवानीअ में छॾी साड़े लॻई का बाह इश्क, मुंहिंजी ज़ारी आहे बुखारी केरु थींदो आहियां मां, मेहर ऐं मजनूअ जहिड़नि जा कढिया थो लाह इश्क। आख़िर में ही शाइरी जो हिकिड़ो एटम आहे, गज़ल आहे, ऐं पंहिंजे दोस्तनि जे आॾो जेतिरो मुंहिंजो इल्मु अकुल ऐं फ़हम आहे उहो पेश थो कयां त शाइरी कहिड़े क़िस्म जी करणी आहे, ऐं हिकिड़ो मैसेज आहे, उहो ज़रूरु ॿुधाइणु पसंदि कंदुसि। उमेद त ॿुधंदड़नि खे ज़रूरु पसंदि ईंदो। हीअ हिकु नज़म आहे, फ़ना ऐं बका जी जंग। पंहिंजे हिन नज़म में मां कोशिशि कई आहे त वक़्त जो अहसासु ॾियारिजे पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि खे। उनवान अथसि फ़ना ऐं बका जी जंग। थी फ़ना ऐं बका जी जंग हले, सिलसिलो ही अज़ल खां क़ाइमु आहे, जुस्तुजूअ जो सफ़र रखो जारी, ज़िंदगीअ जो सफ़र रखो जारी, जुस्तुजूअ जो सफ़र रखो जारी, ज़िंदगीअ जो सफ़र रखो जारी। ज़िंदगीअ में फ़ना बका मौजूद, ज़िंदगीअ में सज़ा जज़ा मौजूद, ज़िंदगीअ में सदा ख़ुदा मौजूद। ज़िंदगी बंदगीअ जो नालो आहे, बंदगी जुस्तुजूअ जो नालो आहे। ज़िंदगी बंदगीअ जो नालो आहे, बंदगी जुस्तुजूअ जो नालो आहे। ला तकनतू संदो हवालो आहे। केरु हीअ ज़िंदगी संवारींदो, केरु मरंदो ऐं केरु मारींदो, केरु खटंदो ऐं केरु हारींदो, केरु मरंदो ऐं केरु मारींदो, केरु खटंदो ऐं केरु हारींदो, केरु नूरी ऐं केरु आ नारी, केरु मज़लूम केरु ॾोहारी, केरु आदिल ऐं केरु आज़ारी। ही जो हिते माण्हुनि जो मेड़ो आहे, ही फ़ना ऐं बका में जहिड़ो आहे। ही जो हिते माण्हुनि जो मेड़ो आहे, ही फ़ना ऐं बका में जहिड़ो आहे। हिन बखेड़े जो छा निखेड़ो आहे, वक़्त ते ही छॾियल बखेड़ो आहे। वक़्तु हर वाट जो ॾसींदड़ आहे, वक़्तु हर फ़ैसिलो बि ॾींदड़ आहे। वक़्तु तारीख़ जो अॾींदड़ आहे, वक़्त खे वक़्तु तारीख़ जो अॾींदड़ आहे। वक़्तु ई ख़ुदि दवा शिफ़ा आहे, वक़्तु ई ख़ुदि फ़ना बका आहे। केर जो वक़्त खां जुदा आहे, वक़्तु जीअरो ई जीअरो रहंदो, वक़्तु जीअरो ई जीअरो रहंदो। जंहिं उथी कुझु कयो उहो ठहंदो,
वक़्तु जंहिंखां वियो उहो डहंदो, वक़्त खे ई सचो सफ़र सम्झो, वक़्त खे अंत ऐं बहर सम्झो, वक़्त खे ई सचो सफ़र सम्झो, वक़्त खे अंत ऐं बहर सम्झो। जंहिं न सम्झो सो दर बदर हूंदो, जंहिं बि सम्झो अज़ीम तर हूंदो, बसि उहो ता अबद अमर हूंदो। थी फना ऐं बका जी जंग हले, सिलसिलो ही अज़ल खां क़ाइमु आहे। जुस्तजूअ जो सफ़र रखो जारी, ज़िंदगीअ जो सफ़र रखो जारी, ज़िंदगीअ जो सफ़र रखो जारी। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। जो ॿुधे झूमी उथे जरकी पवे, कट वरतल कल्ब ओजारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। फर्श वारा अर्श वारनि खे पसंदि, फर्श वारा अर्श वारनि खे पसंदि, नूर अहिड़ो हर तरफ़ हारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। जेल मां जीअं जिंद आजी थी पवे, जेल मां, जेल चइबो आहे जाहिलियत खे, कम इल्मीअ खे। जेल मां जीअं जिंद आजी थी पवे, कुल जहाननि जूं दिलियूं ठारे विझे। सुर गुर संगीत सरगम ताल सां, सुर गुर संगीत सरगम ताल सां, मंज़िले मक़सूद ॾेखारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। नफ़रतुनि जो राॼुई रख थी वञे, नफ़रतुनि जो राॼुई रख थी वञे, विॼ वराका थी ॿरण ॿारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। अमुल माणिक समुंड जे पाताल मां, अमुल माणिक समुंड जे पाताल मां, किरशमाती रमज़ सां तारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। इनक़िलाबी फ़िक्र जे फहिलाव सां, इनक़िलाबी फ़िक्र जे फहिलाव सां, मौत खे बि मात ॾेई मारे विझे। शाइरी अहिड़ी जा उभ डारे विझे, ज़ुल्मतुनि में सिज ओभारे विझे। मूंखे यकीन आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ॿुधंदड़नि खे हीउ प्रोग्राम ज़रूरु मज़ो ॾींदो ऐं पंहिंजे ख़्याल खां आगाह कंदा। हाणे मंज़ूर मंगीअ खे इजाज़त ॾींदा ऐं जेको हाल हुयो उहो अवां ॾांहुं कचनि फिकनि ऐं सादनि सलूड़नि हिकु लफ़्ज़नि में हिकु सिंधीअ जे हैसियत में पेश कयो आहे। उमेद त दोस्तनि खे यकीनन पसंदि ईंदो। महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन